ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दर ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 41 अध्याय जे 2 भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था त श्री श्याम सुंदर ऐं बलराम खे सभिनी ग्वालनि बालनि समेत ॾिसी सभई मथुरावासी उन्हनि जो दर्शन पाइण वास्ते चरियनि वांगुरु पंहिंजे घरनि ऐं दुकाननि खां भॻा ऐं हुजूम ठाहे श्री श्याम सुंदर खे चो तरफ़ खां घेरे उन जी मोहिणी मूरत जो रस पीअण लॻा। उते जूं सभई स्त्रियूं श्री श्याम सुंदर ते मोहित थी पयूं। तंहिं बाद हिकिड़ो धोबी जेको सभिनी धोबियुनि जो मुखी हो, तंहिंखे जले श्री श्याम सुंदर चयो त असांखे इहे कपिड़ा ॾे। तॾहिं हुन धोबी चयो त इहे कंस जा कपिड़ा आहिनि, तव्हां ग्वालनि खे कीअं ॾेई छॾियां। तंहिं बाद कुझु देरि बहस मुबाहिसे बाद श्री कृष्ण भॻवान उन धोबीअ खां ज़बरदस्ती उहे कपिड़ा वरिता ऐं पाण सभई ग्वाल बाल समेत उहे कपिड़ा पाइण लॻा। अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 41 अध्याय जो 4 भाग शुरू करियूं। श्री सुखदेव जी चवनि था त ग्वाल बाल उहे कपिड़ा पहिरे नथे सघिया, तंहिं करे सभई ग्वाल बाल ऐं श्याम सुंदर उबता सुबता कपिड़ा पहिरण लॻा। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा, जे तोखे उन ॻाल्हि जो को शक पवे त सभिनी खे सभु ॻाल्हि जो ज्ञान श्री कृष्ण जी कृपा सां पैदा थिए थो, सो पाण कपिड़ा न पहिरे सघिया, सो उन जे भेद ऐं लीला खे को बि ॼाणी नथो सघे। हू त पार ब्रह्म परमेश्वर संसारी सुख जी ख्वाहिश नथो रखे, पर संदसि भक्त ऐं शेवक जेके उनखे प्रीत सां भोग लॻाए गहना ऐं कपिड़ा पहिराइनि था, से उहो दया जी नज़र सां क़बूल थो करे। तंहिं करे हिन पाण खे कपिड़नि पहिरण खां अणॼाण करे भायो त को मुंहिंजो भक्त अची मूंखे कपिड़ा पहिराए। उन वक़्तु वायक नाले दर्जी हरि भक्त अची उते पहुतो ऐं श्री कृष्ण खे हथ जोड़े चयो त हे महाराज, मूंखे सभई कंस जो शेवक चवनि था, पर मां पंहिंजे मन में 8 ई पहर तव्हां जे चरणनि जो ध्यानु रखां थो। मूंखे आज्ञा हुजे त मां सभु कंहिंखे चङी तरह कपिड़ा ठाहे पहिरायां। श्री कृष्ण उनखे पंहिंजो भक्त ॼाणी चयो त तमामु चङो। इहा ॻाल्हि ॿुधी हुन दर्जी नंढनि वॾनि कपिड़नि खे ॾाढे प्रेम सां काटे कोटे पूरो करे श्याम बलराम ऐं ॿियनि सभिनी ग्वाल बालनि खे पहिरायो। पोइ हथ जोड़े श्री कृष्ण जे साम्हूं बीठो। तॾहिं वेंकटनाथ चयो, हे वायक, असां तोखां ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। तूं भक्त ऐं दानी रही मरण खां पोइ मुक्ति पाईंदे ऐं
तुंहिंजे वंश में सभई हरि भक्त थींदा। सभई चओ जय श्री हरि। प्यारा भक्तों, भगवान सां प्रीत लॻाइण जो सौदो घाटो त परे जी ॻाल्हि आहे, लेकिन जेको मुनाफ़ो बि ॾिए थो तंहिंजो फल तव्हां ॾिसी सघो था। सिर्फ़ कपिड़ा ठाहे ॾियण ऐं प्रेम सां श्री श्याम सुंदर जे चरणनि जो ध्यानु करण सां ई हुन मुक्ति पाती ऐं हुन वायक दर्जीअ जी ईंदड़ घणी ही पीढ़ियुनि खे भक्तीअ जो वरदान मिलियो। सभई चओ जय श्री हरि। अहिड़ो वॾो वरदान ॾेई वरी श्री कृष्ण उन दर्जीअ खे चयो, हे वायक दर्जी, जहिड़ी शेवा तो असांजी कई आहे तहिड़ो फल असां तोखे न ॾिनो आहे, तंहिं करे असां तोखां शर्मिंदा आहियूं। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो, हे स्वामी, थोरी शेवा करण जी अयूस त श्री कृष्ण महाराज हिन खे अहिड़ो वरदान ॾिनो जो लोक ऐं परलोक ॿई ठाहे छॾियाईंसि। वरी शर्मिंदे थियण जो कहिड़ो सबबु हो? महाराज चवनि था त हे राजा वेंकटनाथ, ईअं सम्झियो त कपड़नि पहिराइण वक़्तु हिन सभिनी पासनि खां मन रोके मुंहिंजे कम में लॻायो, सिवाइ कंहिं मतिलबु हासिल करण जे मुंहिंजी शेवा कई। तंहिं करे मूं जेके खेसि ॾिनो आहे सो हुन शेवा जे बराबरि न आहे। हे राजा परीक्षित, ॾिसो, हिकिड़े दफ़ा कपड़नि पहिराइण जी अयूज़ हू दर्जी हिन पदवीअ खे पहुतो त जेके हमेशह श्री कृष्ण भॻवान खे गहना ऐं कपिड़ा पहिराए उन जी शेवा कनि था, से ख़बर न आहे त कहिड़ा कहिड़ा फल पाईंदा। सभई चओ जय श्री हरि। जॾहिं श्याम ऐं बलराम उतां खां अॻिते हलिया, तॾहिं सुदामा नाले माली हरि भक्त अची श्री कृष्ण भॻवान जे चरणनि ते किरी पियो ऐं ॾाढे ई प्रेम सां श्याम ऐं बलराम खे ग्वाल बालनि समेत पंहिंजे घर वठी वञी तमामु चङे आसन ते विहारियो। उन्हनि जा चरण धोई चरण अमृत वरितो ऐं विधीअ सां श्री श्याम सुंदर जी पूजा करे खुशबूदार फुलनि जी माला पहिराए स्तुति कई। जॾहिं श्री कृष्ण महाराज मालीअ जी स्तुति ॿुधी तॾहिं उन जी सची प्रीत ऐं भक्ति ॾिसी चयो, हे सुदामा, मां तो ते ॾाढो प्रसन्न थियो आहियां। जेका बि ख्वाहिश हुजई सा घुर। इहो ॿुधी माली वेनती कई, हे वेंकटनाथ, मां ही थो घुरां त तुंहिंजनि चरणनि जी भक्ति हमेशह मुंहिंजे हृदय में बणी रहे, मूंखे ज्ञानियनि ऐं रखेश्वरनि जो सत्संग मिले। सभई चओ जय श्री हरि। श्याम सुंदर खेसि मन घुरियो वर ॾेई चयो त तूं हमेशह सुखी ऐं धनवान रहंदे ऐं तुंहिंजे वंश में सभई धन वारा थी मुंहिंजी भक्तीअ में मगन रहंदा। ईअं चई श्री कृष्ण महाराज उतां उथी बलराम ऐं ग्वाल बालनि सां गॾिजी अॻिते वधियो। सभई चओ जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 41 अध्याय जो 4थों भाग संपूर्ण थियो। प्यारा भक्तों, अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।